अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉटशिप प्रोग्राम में भली कार मैं तवंजी मेज़बान सबीन में नाज़रीन हॉटशिप प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं शहबाज शरीफ़ जे हवाले सां। शहबाज शरीफ़ मुल्क जे 24 वज़ीर आज़म तौरु कसम खणी वरितो आहे। उन खां पोइ वज़ीर आज़म खे जेको सभ खां वॾो चैलेंज आहे उहो मुआशी हवाले सां आहे। वाज़ रहे त IMF प्रोग्राम में वञण खां सवाइ मुआशी बहरान जो को हल निकिरणो न आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे लाइ सभ खां वॾो जेको चैलेंज आहे उहो मुआशी हवाले सां आहे। मुल्क में हिन वक़्तु वधंदड़ महांगाई, बेरोज़गारी ऐं मुआशी चैलेंजिस के फेस करण जे लाइ ज़रूरी आहे त मुल्क में सियासी इस्तेहकाम अचे। पर ऐवान में जेका असांखे सूरत हाल नज़र अचे थी, पीपल्स पार्टी ऐं नून लीग खां सवाइ जेका सूरत हाल आहे, जेका अपोज़िशन आहे, उनजो जेको गैर जमहूरी गैर संजीदगी वारो रवैयो आहे, उन मां इहो लॻे थो त अञा ताईं उन्हनि माज़ी जी ग़लतियुनि मां सबक़ नाहे सिखियो। इन ते बि गुफ़्तगू कंदासीं। उन खां सवाइ इलेक्शन कमीशन जो जेको फ़ैसिलो आयो आहे सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी मख़सूस सीटनि जे हवाले सां, इन ते बि गुफ़्तगू कंदासीं। ऐं 9 तारीख़ ते थींदड़ सदारती चूंड जे हवाले सां बि। इन समूरी सियासी सूरत हाल ऐं डेवलपमेंट ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे सीनियर साहफ़ी ऐं तर्ज़निगार शाहीन कुरैशी साहब ज्वाइन कयो आहे। शाहीन साहब वेलकम कहती हूँ, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। शाहीन साहब फरमाइएगा कि बिला आखिर शहबाज शरीफ साहब मुल्क के 24वें वजीर आजम बन चुके हैं। उन्होंने मनसब अपना संभाल लिया, अपनी एक्टिविटीज की उन्होंने शुरुआत कर ली है। सबसे बड़ा जो चैलेंज है वो क्या देखते हैं इस वक्त जो शहबाज शरीफ ने अपनी वजारत उज़्मा का ओहदा संभाला है? मुल्क को चलाने के लिए, सियासी इस्तेहकाम लाने के लिए, मुआशी बैलेंस के लिए सबसे बड़ा जो चैलेंज है इस वक्त उनके आगे क्या हो सकता है? सबीन साहबा, आपने सही कहा कि सबसे बड़ा वैसे तो चैलेंज इक्तसादी है, लेकिन जब इक्तसादी बदहाली को हैंडल करेंगे तो इक्तसादी बहाली के लिए जो है ना आपको जो है ना सियासी जो है इस्तेहकाम जरूरी होता है। तो ये दोनों इंटर रिलेटेड हैं। अगर सियासी तौर पर इस्तेहकाम होगा तो उसमें वो सपोर्ट करेगा इक्तसादी फैसले करने में, और क्योंकि सख्त फैसले करना जरूरी है और हम 80,000 अरब के जो है ना मकरूज हैं, 80,000 अरब के, 1,000 नहीं 80,000 अरब और कुछ अरसे में हम 1,00,000 अरब तक जाने वाले हैं। उस सारी सिचुएशन के अंदर जब हम कर्जों का सूद अदा करने के लिए, तो सूद के लिए भी हम कर्जे ले रहे हैं, तो आप देखिए कि कितनी जो है संगीन सूरत हाल है कि वजीर आजम खुद अपनी तकरीर में कह चुके हैं, जो मैं गुज़िश्ता दिनों जब कई तजिया देता था तो हमारे सहाफ़ी थोड़े हिचकिचा जाते थे, लेकिन अब तो वजीर आजम ने अपनी तकरीर में कह दिया कि इवन फौज की तनख्वाहों के लिए जो है हमें कर्जे लेने पड़ रहे हैं। तो मैंने इसको इलेबरेट इस तरह किया है कि जब हम अपनी मुसल्लह अफवाज की तनख्वाहों के लिए IMF और दीगर इदारों से कर्जे ले रहे हैं, तो इसका मतलब है कि हमारी अफवाज को तनख्वाहें देने वाले इदारे गैर मुल्की बन गए अब। तो उससे संगीनी का अंदाजा लगाया जाना चाहिए, जबकि हमारे जो इकोनॉमिस्ट हैं जिन्होंने कभी वर्ल्ड बैंक में, IMF में और यूरोपियन जो पॉलिसी साज जो हैं लोगों के साथ अपने आप को ब्रैकेट नहीं किया, वो इन चीजों को बिल्कुल जो है अलार्मिंग पाकिस्तान के लिए करार दे रहे हैं कि अभी तो ये इदारे कर्जे जो हैं देते रहेंगे सख्त तरीन पॉलिसीज डिक्टेट करा के कि अब और टैक्स लगाइए, अब और, जिस तरह कल खाने पीने की अशिया रद्दियात में 18% GST की बात हो रही थी स्टेशनरी के, तो कहने का मकसद है कि ये सिलसिला चलता जाएगा और इसका नतीजा जो है ये निकाल रहे हैं लोग कि ये हमारे कर्जों के वॉल्यूम को और बढ़ाएंगे और एक खुदा न करे ऐसी स्टेज आए कि फिर जब हम बिल्कुल बहुत बुरे हाल हो जाएं कि सूद देने के लिए भी हमें बहुत भारी कर्जे चाहिए हों, हमारी जमीनों पे भी नजर है कि और हमारे कुदरती वसाइल और मादनियात पे भी जो है नजर है। ठीक, शाहीन साहब आपने सियासी इस्तेहकाम का फरमाया। सियासी इस्तेहकाम आपने देखा कि ऐवान में हमें किस कदर माजी की तरह हंगामा, हुल्लड़बाजी और एक तूफान बदतमीजी नजर आता है। और मेरी किसी से बात हो रही थी, उन्होंने जो अपना एनालिस्ट दिया, उन्होंने कहा कि आने वाले दिनों में आप और ज्यादा ये चीजें देखेंगे, क्योंकि माजी की निस्बत इस जो ग्रुप आया है उसका तो काम ही यही है, यानी कि अगर ऐवान को नहीं चलने दिया जाएगा
تو کس طرح سے جو ہے وہ جمہوریت پلے بڑھے گی, کس طرح سے جو ہے قانون سازی ہوگی, کس طرح سے معاملات, ملکی معاملات پہ گفتگو ہوگی, ان پہ جو ہے تجزیے کیے جائیں گے, ان پہ تقاریر کی جائیں گی, جب ایوان میں ایک طوفان بدتمیزی ہمیں نظر آئے گا. درست کا سبین صاحبہ آپ نے, یہ مزید جو ہے الارمنگ سچویشن ہے جہاں اقتصادی بحالی کا ایجنڈا ممکن نہیں ہے سیاسی استحکام کے بغیر, اور سیاسی استحکام تو نظر نہیں آ رہا. میں اس کی وجہ اپنی دانست میں بتاتے ہوئے پھر آگے بات کروں گا کہ میں یہ سمجھتا ہوں کہ ہماری وہ قوتیں ہیں, بلکہ سیدھی سی بات ہے ہماری اسٹیبلشمنٹ ابھی کلیئرٹی کے ساتھ کوئی کانسیپٹ نہیں رکھتی کہ کس طرح ان چیزوں کے فیصلے کرنے, جس کے بابت آپ نے جو ذکر کیا کہ بلاول بھٹو زرداری نے بھی کہا کہ جو ہے 9 مئی ہو یا دیگر واقعات کی جو ہے آزادانہ انکوائری کی جائے. تو چونکہ دیکھیے یہ ایک طرف جو ہے پی ٹی آئی کے حلقے کہتے ہیں کہ یہ سازش کی گئی ہے, اور جبکہ یہ ہمارے ملک کے سلامتی کے اداروں پر پہلی بار اتنے کھلم کھلا ایک دن کے اندر اندر جو ہے 20-22 جو ہے دفاعی اداروں کی مختلف جو ہے شناخت پر حملے ہوئے. تو یہ اتنا واضح ثبوت ہونے کے باوجود پی ٹی آئی والے تو آج بھی تسلیم کرنے سے انکاری ہیں, اور وہ اس کو سازش گائے بگائے قرار دیتے ہیں. اور 9 مئی کو تو جو ہے انٹرویوز میں اور بحث و مباحثہ میں اور ٹی وی پروگرام میں وہ اتنا ایزیلی کیجولی ذکر کرتے ہیں کہ جیسے 9 مئی کو اسکینڈل ہے. تو لہذا تقاضا یہ بن گیا ہوا ہے کہ جس طرح سے فضل الرحمان صاحب نے بھی یہ کہا کہ اس کا مطلب ہے کہ اگر یہ رزلٹ آنے ہیں تو اس کا مطلب ہے کہ قوم نے جی ایچ کے اوپر حملے کرنے کو انڈورس کیا ہے یا کور کمانڈر کے حملے کو انڈورس کیا ہے, کہ ان واقعات کے باوجود بھی جو ہے لوگ ان کو ووٹ دے گئے ہیں کے پی میں. تو کہنے کا مقصد ہے کہ بہت سارے ایسے سوالات ہیں جہاں میرا تجزیہ تھرو آؤٹ یہی چل رہا ہے کہ اسٹیبلشمنٹ اپنی صفوں کے اندر کوئی یکسوئی سے ایک فیصلہ نہیں کر پائی ہے, جس کی وجہ سے چیزوں میں تاخیر اور انڈیسائسونیس اور فیصلہ کرنے کی صلاحیت کا فقدان نظر آتا ہے. کہ ورنہ تو دیکھیے آپ یہ مارچ آ گیا ہے اور 9 مئی کا واقعہ, تو آج 10 مہینے ہو گئے ہیں اور ہم 9 مئی کو منطقی انجام پہ نہیں لے جا سکے. جبکہ سیاسی مخالفین جو پی ٹی آئی کے ہیں وہ یہ کہتے ہیں کہ نہ صرف پی ٹی آئی کا بقول ان کے فورن ایجنڈا تھا بلکہ فورن فنڈنگ بھی تھی. اب جب فورن فنڈنگ کا کیس ہونے کے باوجود بھی فورن فنڈنگ کے معاملات بھی منطقی انجام تک نہ پہنچے, پھر جب یہ $1 ملین کی اور پاؤنڈز کی یو کے کا کیس ہے وہ بھی جو ہے ایک جو ہے سرد خانے میں رہتے ہیں, کبھی کبھی جو ہے نکالے جاتے ہیں, انہیں ہوا لگائی جاتی ہے, پھر انہیں جو ہے بند کر دیا جاتا ہے. تو اس وجہ سے کنفیوژن بڑھی, اس وجہ سے پی ٹی آئی کی پاپولسٹ پالیٹکس کو سپورٹ ملی, اور یہ تاثر عام ہوا کہ ان کا کوئی کچھ نہیں بگاڑ سکا. اور یہ شروع وہاں سے ہوا کہ جب باجوہ صاحب خود آرمی چیف تھے اور ان کو کوئی جو ہے کہتا تھا کہ نیوٹرل تو جانور ہوتا ہے, اور صادق ان کو جو ہے نا میر جعفر کہا جاتا تھا. تو اس سے بہت عوام کے اندر پاپولسٹ سائیکی کے تحت یہ ہوتا ہے کہ یہ بڑی جرت مندانہ جو ہے قیادت ہے جو سب کو چیلنج کر رہی ہے. تو اس سے نقصان ہو رہا ہے ملک کے سلامتی کے اداروں کا تاثر جو ہے. اور آپ دیکھ لیجئے کہ کتنا سب کے سامنے ہے, کیا ہمارے سلامتی کے اداروں کو نہیں پتا کہ ان کی قیادت کے بارے میں کتنی غلیظ مہم جو ہے سوشل میڈیا پہ آتی ہے. اور اسی طرح ہماری سپریم کورٹ آف پاکستان کے شاہین صاحب پھر تو بات وہیں آ کے رک جاتی ہے نا. اگر وہ کہتے ہیں کہ ہم لوگ انوالو نہیں ہیں, اس کی انکوائری کی جائے, تو پھر تو بلاول بھٹو کی بات بالکل درست ہے کہ پہلے آپ بتائیں کہ اگر انکوائری کی جائے گی تو آپ اس انکوائری کی جو رپورٹ ہوگی اس کو مانیں گے, آپ تو اس کو بھی نہیں مانیں گے. تو پھر تو یہ وہی ڈویژن اس معاملے پہ نظر آئے گی. پروگرام کے سلسلے کو آگے بڑھاتے ہیں. شاہین صاحب فرمائیے گا کہ الیکشن کمیشن کا جو فیصلہ آیا ہے اس حوالے سے پی ٹی آئی کا کہنا ہے کہ ماضی میں باپ پارٹی کے ساتھ بھی یہی سلسلے تھے لیکن ان کو آپ لوگوں نے نشستیں دی تھی, جبکہ الیکشن کمیشن کا جو موقف ہے انہوں نے کہا ہے کہ جو فہرست پہلے دی جاتی ہے ایک رول کے مطابق, تو سنی اتحاد کونسل نے تو وہ فہرست بھی نہیں دی تھی. پھر وہ خط ان کا سامنے آیا تھا جس سے بھی انہوں نے انکار کیا تھا کہ یہ خط انہوں نے نہیں لکھا. جی
क्या कहने का मकसद है कि देखिए जी, बात यह है कि ये तो पीटीआई के वकला साहिबान भी इस बात को तस्लीम करते हैं कि उनसे टेक्निकली जो है मिस्टेक्स हुई हैं। देखिए, पीपल्स पार्टी से भी जो है तलवार का निशान जो है ना ट्रिपल पी से लिया गया था, तो उन्होंने इसका तदारुक किया क्योंकि मार्शल्ला था, तो उन्होंने 4P करके जो है एरो तीर का निशान लिया था। आज तक वो तीर के निशान पे चल रहे हैं। जी तो कहने का मकसद है कि जब आप इस्टेब्लिशमेंट के साथ चलते हैं तो बाप पार्टी को भी सहूलतकारी मिलेगी, और जिसका वो जिक्र कर रहे हैं, लेकिन जब आप इस्टेब्लिशमेंट को टारगेट भी करें और ये भी तवक्को रखें और उनके जरिए आए भी इक़्तिदार में, और फिर ये तवक्को रखें कि आपको टेक्निकल खामियां होने के बावजूद कोई सपोर्ट करेगा, मैं समझता हूं कि ये खामख्याली है। और सियासी जमातों का काम यही होता है, और जिस तरह एक अच्छे जर्नैल के बारे में होता है कि वो आलम अमन में तैयारी करता है, दौरान जंग तो तैयारी नहीं होती, तो सियासी जमातों का काम यह है कि अपने जो है सियासी जो है टारगेट्स पूरे रखें, अपने इंतखाबात और पार्टी इलेक्शन और इस तरह की तमाम लिस्टें फहरिस्तें। ठीक है, ये कौन सा इतना बहरान था कि सेक्रेटरी और चेयरमैन जो है जेल में थे। यहाँ तारीख ये बताती है कि पीपल्स पार्टी के बानी चेयरमैन जो हैं उनको शहीद कर दिया गया, उनको इक़्तिदार से हटाया गया गया और जी। जो है, तो उसके बावजूद जो है वो दोनों खवातीन थी, बेगम नुसरत भुट्टो और बीबी शहीद, इन लोगों ने MRD बनाई, जमहूरियत की बहाली की तहरीक चलाई, इंतखाबात जीते, इंतखाबात मुलतवी होते गए। जब इनका रिस्पॉन्स देखते थे तो ज़ियाउल हक ने हमेशा इंतखाबात इल्तवा का शिकार किए, 9 साल निकाल दिए। तो जो सियासी पार्टियां होती हैं वो रोती नहीं हैं, वो सियासी जद्दोजहद करती हैं, और ये क्योंकि सियासी जद्दोजहद पर यकीन नहीं रखते, और मैं समझता हूँ चूंकि इन्हें एक्स सर्विसमैन की भी सपोर्ट रही है, ये रिकॉर्ड के ऊपर है, और दीगर चीजों के भी इशारे कनाए जो है, कभी चकवाल की तरफ जाते रहे, कभी जनरल पाशा की तरफ जाते रहे, जनरल इस्लाम की तरफ जाते रहे। तो कहने का मकसद है कि ये एक ऐसी बात है कि दावे तो ये जमहूरियत के करते हैं और जमहूरी हक भी क्लेम करते हैं, लेकिन इनका जो पूरा प्रोसेस है ना वो ताबीर नहीं होता जमहूरी अमल से। वरना तो जमहूरी अगर अमल कर रहे होते तो सियासत ये होती है कि बीबी ने और बेगम नुसरत भुट्टो साहिबा ने ये किया था कि जो लोग भुट्टो साहब की फांसी की बातें करते थे, असर खान, मुफ्ती महमूद वगैरह, जमात इस्लामी, उन्होंने MRD बनाई थी कि एक सिंगल पॉइंट के ऊपर आप बहाली जमहूरियत के एजेंडे पे इकट्ठा करते हैं, सियासी अमल करते हैं। उसके नतीजे में आपने 10-11 साल बाद ज़ियाउल हक से जान छुड़ाई थी। तो कहने का मकसद ये है कि अगर ये सियासी जमात के तर्ज अमल पर चलते तो ये तो धुतकार देते हैं कि सियासी जमातों को कहते हैं कि आप फारिग हैं, आप परे हो जाएं, और रिकॉर्ड के ऊपर उनके बानी चेयरमैन कहते हैं कि हम उनसे बात करेंगे जो असल में फैसला कुन ताकत रखते हैं। तो जो लोग आज भी डील करना, मैं उसे डील का नाम दूंगा कि अगर जाहिर है कि आप पहले उन डीलों के नतीजे में आए हैं, आप जो है दोबारा से डील उनसे करना चाह रहे हैं, लेकिन अगर अवाम की आप सियासत करना चाहें तो आप सियासी जो हैं खिलाड़ियों से, सियासी पार्टियों से डायलॉग करेंगे और उसको फेज आउट करेंगे कि भाई हमने किस तरह तमाम इदारों को जो है आईनी दायरा कार में रखने के एजेंडे पर लाना है, और फिर जिसके डब्बे में वोट डले उसी के मुताबिक उसका फॉर्म 27 आए, नताए आए और हुकूमत की तश्कील वो करे। लेकिन अगर ये बात आप सिर्फ जो है इस्टेब्लिशमेंट से करना चाहते हैं तो इसका मतलब है कि आपका एजेंडा सियासी नहीं है, सेलेक्टिव है, आप कुछ और करना चाह रहे हैं। वरना तो तकाजा ये था, मैं हो सकता है मैं गलत कह रहा हूँ, लेकिन जिस तरह बिलावल भुट्टो साहब ने इलेक्शन के बाद उन्हें कहा था कि पीटीआई जो है हमारे से बात करे और हुकूमत बनाए, सबसे ज्यादा सीटें उनकी हैं, तो कोई और सियासी जहन होता तो वो उसको वेलकम करते। आज भी तो जिनकी नकलें उतारते थे महमूद अचकजई साहब की, उनको आप सदारती उम्मीदवार बना रहे हैं कि नहीं बना रहे हैं? और वो भी बन रहे हैं कि जो बलोच नेशनलिस्ट बनते थे तो आज जो है वो इस्टेब्लिशमेंट के माजी के मोहरे के साथ के सदारती उम्मीदवार बन रहे हैं। इस्तेहकाम है, पता नहीं क्या नाम है उनका। तो कहने का मकसद ये है कि ये चीजें बड़ी वाज़ेह तौर पे सामने हैं कि पीटीआई अभी भी जमहूरी जो है अमल के ऊपर क्लैरिटी नहीं रखती।
अभी भी देखिए उन्होंने अगर इंगेज करना होता और इस आलम में से निकलने के लिए जमहूरी रास्ते को हमवार करना चाहते, पेवमेंट बनाना चाहते, तो एक्सेप्टेबल और मॉडरेट डेमोक्रेट अपने मौकफ पे कायम रहने बिल्कुल। वाले उन्हें उम्मीदवार देने चाहिए थे। जहां पे भी आप उम्मीदवार देख रहे हैं वो सारे हॉक्स हैं, और जिस तरह के केपी के अंदर उन्होंने वजीर आला दिया है, तो आपके सामने है कि वो जो हिंट और इंडिकेशन दे रहे हैं वो गैर सियासी हैं, वो महाज आराई पर मुंतज होंगे। ठीक। तो चाहे बिलावल कहते रहे कि भाई इंक्वायरी करें या ना करें, मैं कहता हूँ इन्हें इंक्वायरी करना चाहिए, कोई माने या ना माने, लेकिन इंक्वायरी करें ताकि कौम के सामने हकायक लाए जाएं किसी न किसी सूरत में। बहुत शुक्रिया शाहीन कुरैशी साहब, आपने अपना तर्जिया देने के लिए प्रोग्राम में ज्वाइन किया। नाज़रीन, सीनियर सहाफ़ी तर्ज निगार शाहीन कुरैशी असां सां गॾु हो। उन्हनि जे तर्जे मुताबिक़ त PTI में अञा उहा संजीदगी या उहा क्लियरिटी असांखे नज़र नथी अचे जेका जमहूरी पार्टियुनि में हूंदी आहे। न त PTI सभ खां वॾी पार्टी, जेका बिलावल भुट्टो ज़रदारी जी जेका ऑफर हुई त सभ खां वधीक सीटूं खणंदड़ पार्टी सां ॻाल्हाए सघिजे थो, उनखे डायलॉग करणु घुरिजे, उनखां PTI इनकार कयो। इन मां इहो ई लॻे थो त PTI अञा माज़ी जी ग़लतियुनि मां सबक़ न सिखी सघी आहे। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। इन ई समूरी जेका डेवलपमेंट आहे हुकूमत साज़ी जे हवाले सां या सियासी हवाले सां, हिन ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज निगार रज़ाक खटी ज्वाइन कयो आहे। रज़ाक भलीकार, तव्हां असांखे प्रोग्राम में ज्वाइन कयो। रज़ाक, छा चवंदो, हिन वक़्तु शहबाज शरीफ़ मुल्क जे 24 वज़ीर आज़म तौरु ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं आहिनि। 9 तारीख़ ते सदारती चूंड आहे, जंहिं जे लाइ मज़बूत उम्मीदवार अगूणो सदर आसिफ अली ज़रदारी आहे। कीअं पिया ॾिसो, ज़ाहिरा पीपुल्स पार्टी पिण वोट जे हवाले सां राब्ता करे रही आहे? हाँ, आसिफ ज़रदारी साहब जो तो यानी वो यकीनी सूरत हाल आहे, छाकाणि त जेको नंबर ऑफ वोट आहे उहो हुन वटि वधीक आहे। PTI वटि त ज़ाहिर आहे एतिरो अंग कोन्हे सवाइ पख्तूनख्वा असेंबली जे। बलूचिस्तान में पंहिंजी पोज़ीशन कोन्हे, पंजाब में जेको आहे सो मख़सूस सीटूं न हुजण जे करे हुन वटि एतिरी अक्सरियत कोन्हे। सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी ऑलरेडी जेको आहे सो वोट कंदी ज़रदारी साहब खे। सो राउंड अबाउट मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त को 55 ऐं 45 वारी या 60-40 वारी पोज़ीशन थींदी, ऐं उनमें मुमकिन आहे त ज़रदारी साहब शायदि वोट वधीक खणी वञे, छाकाणि त इहो जेको आहे सो गुजो हूंदी, वोटिंग ओपन कोन हूंदी, त उनमें शायदि घणा जेके आहिनि MPAs ऐं ॿिया MNAs मुमकिन आहे वोट करे वञनि। पर जेकॾहिं नथा बि कनि तॾहिं बि आसिफ अली ज़रदारी मुल्क जो जेको आहे सो सदर थींदो। हाणे हुनमें हिकिड़ो जेको सवाल अच्छा रज़ाक, मतिलब पीपुल्स पार्टी के इन हवाले सां कॉन्फिडेंट आहे तमामु घणी त अगूणो सदर आसिफ अली ज़रदारी वधीक वोट खणी मुल्क जो सदर चूंडिजी वेंदो? डेफिनेटली इन करे त ज़ाहिर आहे त नून लीग मुकमल हिमायत कई आहे, ऐं नून लीग साम्हूं जेको उम्मीदवार आहे ज़रदारी साहब जे महमूद ख़ान अचकज़ई, सो उन जी हिमायत को एॾी वॾी आहे बि कोन। ऐं जेकॾहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पंहिंजी सिफ़नि मां को पुराणो को कारकुन उनखे सदारती उम्मीदवार नामज़द करे हा, या आसिफ आरिफ अलवी खे ई नामज़द करे हा, तॾहिं बि ॻाल्हि सम्झ में आई पई। पर उन आउट ऑफ बॉक्स वञी फ़ैसिलो कयो, शायदि उनजो सबबु मुमकिन आहे इमरान ख़ान वधीक सम्झंदो हुजे, पर पार्टी अंदरि जेको आहे सो उनजो पैगाम को सुठो कोन वियो आहे, छाकाणि त तमामु घणा माण्हू ऑलरेडी मौजूदु हुया। मक़सदु इहो त हू जावेद हाशमी खे बि मुल्क जे ईंदड़ सदर जी उहिदे जे लाइ नामज़द करे सघियो पियो, पर उन हीअं बि न कयो। त हिन सॼी सूरत हाल में जेके फ़ैसिला कया आहिनि इमरान ख़ान, उहे को एॾा सियासी तौर ते एॾा को मज़बूत असांखे नज़र नथा अचनि। उनजो हिकिड़ो सबबु तव्हां अंदाज़ो करे सघो था त जेके मख़सूस सीटनि जे हवाले सां जेको फ़ैसिलो थियो उहो ऑलरेडी ईअं ई थियणो हो, ऐं हे ख़ामख़ा ख़ुशफ़हमी में हुया, ऐं आख़िरी टाइम में अहिड़ी जमायत सां जेको आहे सो हुननि वञी इलाह कयो ऐं उन पंहिंजा मेंबर शामिल कराया, जंहिं लिस्ट ई जमा न कराई हुई। असां सम्झूं था त इहो सियासी फ़ैसिलो आहे, इलेक्शन कमीशन उनखे सीटनि ॾियण खां इनकार कयो, पर बुनियादी तौर ते इहे टेक्निकल इन करे आहे, क़ानूनी तौर ते बि इलेक्शन कमीशन वटि गुंजाइश कोन हुई त उहो हुनखे
सीटूं ॾे हा। ऐं सुप्रीम कोर्ट में बि मुंहिंजो न आहे ख़्यालु को हुनखे कोतां को रिलीफ मिली सघे। सो अल्टीमेटली हाणे इहो फ़ैसिलो थियणो आहे त इहे जेके रिज़र्व सीटूं आहिनि ॿियनि जमातनि जे हिसे में अचनि थियूं या इहे हिते ई हूंदियूं, छाकाणि त हिन वक़्तु हिकिड़ो जेको सभिनि खां वॾो टेक्निकल इशू थींदो सदारती चूंडनि में उहो इहो आहे त PTI जूं जेके रिज़र्व सीटूं आहिनि उहे जेकॾहिं कंहिंखे बि अलाट नथियूं थियनि त को बि हाउस कंप्लीट कोन हूंदो। त उनजे करे पाण इहो चई सघूं था त को बि हाउस कंप्लीट न हुजण जे करे इहे जेके सदारती चूंडूं आहिनि उन ते जेको आहे सो सवाल उथी सघे थो। ऐं पाकिस्तान जी जेका मौजूदा हुकूमत आहे उन वटि हिन वक़्तु इहो मौक़ो हो, अञा बि आहे, सुभाणे बि करे सघनि था, परीं बि करे सघनि था त क़ौमी असेंबली जो इजलास घुराइनि आइनी तरमीम जेकॾहिं उहो पेश कनि जेका हिन पोज़ीशन में हू करे बि सघनि पिया त उन जे नतीजे में हू थींदो हाउस इनकम्पलीट न हुजण जे करे उन ते को एतिराज़ जेको आहे उहो ख़तमु करण जे लाइ को का आइन साज़ी थी सघे थी। पर उन्हनि में सवाल इहो थो पैदा थिए त 200 तक़रीबन कोई 26 वोट खपंदा आहिनि ऐं हिननि वटि हिन वक़्तु ताईं सिर्फ़ु 200 वोट आहिनि। हाणे बाक़ी वोट आइन में तरमीम जे लाइ हिननि खे क़ौमी असेंबली में अक्सरियत हासिल न आहे। सो इहो बि हिननि खे फ़िलहालु मुमकिन नज़र नथो अचे। तो ईंदड़ ॾींहंनि में ही सदारती चूंड बि जेको आहे सो सुप्रीम कोर्ट में PTI खणी वेंदी ऐं हुनखे कोशिशि कंदी त तकरारी ठाहे। पर छाकाणि त हिन वक़्तु जेको ताक़तवर इदारा आहिनि उहे हिननि जे पोयां न आहिनि, तंहिंजे करे हुनखे किथां रिलीफ मिलण जा इम्कान नज़र कोन था अचनि। ठीकु। अच्छा रज़ा, काबीना अञा जोड़ी न वई आहे, ज़ाहिर आहे इत्तेहादनि सां सलाह मशवरा बि हली रहिया आहिनि, उन्हनि सां मुशावरत बि जारी आहे। इहो वॾो चैलेंज आहे, चाहे उहो सिंध जे हवाले सां हुजे जिथे अञा ताईं काबीना न जुड़ी सघी आहे, या वरी वफ़ाक़ जे हवाले सां हुजे। वफ़ाक़ जे हवाले सां छा सूरत-हाल ॾिसो पिया? काबीना त सभिनि मुंहिंजो ख़्यालु आहे त शायदि किथे बि कोन जुड़ी आहे, पंजाब में बि कोन जुड़ी आहे, बिल्कुलु बलूचिस्तान में बि कोन जुड़ी आहे, इवन पख्तूनख्वा में बि न जुड़ी आहे। यानी पाकिस्तान में हिन वक़्तु न 4 सूबनि में काबीना जुड़ी सघी आहे, न वफ़ाक़ी हुकूमत इहो करे सघी आहे। पर इहो ज़ाहिर आहे हिकिड़ो इत्तेहादी आहिनि, ॿियूं धुरियूं आहिनि, वरी वज़ारतूं कहिड़ियूं सणबियूं आहिनि, कहिड़ियूं मेड़े जेको आहे सो ईअं फेवर ॾियण जे लाइ त उन ते मामला हलंदा आहिनि। पर मुंहिंजो ख़्यालु आहे हिन हफ़्ते जे एंड ताईं इहो मामिलो थी वेंदो, छाकाणि त मुल्क जा मामला बि हलाइणा आहिनि, सूबनि जा हलाइणा आहिनि, पर चीफ मिनिस्टर हुजे या प्राइम मिनिस्टर हुन ते इहो भार घणो हूंदो आहे ऐं हुनजे नतीजे में जेको सरकारी कमु आहे उहो बि घणो डिस्टर्ब हूंदो आहे। त इहो थी वेंदो मामिलो, इहो कोई वॾो कोन्हे। पर इहो सभु सदारती चूंडूं, वफ़ाक़ी काबीना ऐं इहे सभु सेनेट जे चूंडनि ताईं सभु मामला मार्च जे एंड ताईं सभु शयूं थी वेंदियूं हल, ऐं उन खां पोइ बजट जो मामिलो शुरू थींदो। तो उन में असल ॾिसणो इहो आहे त पाकिस्तान जे अवाम खे जेका तकलीफ़ ऑलरेडी अॻे आहे ऐं उन में ही हुकूमत केतिरो इज़ाफ़ो करे थी, पंहिंजी सियासी साख केतिरी बर्बाद करण। ठीकु रज़ा, इहो ई सवाल अॻियों मुंहिंजो इहो ई सवाल हो। माज़ी में वेंदे वेंदे 16 महीननि जी इत्तेहादी हुकूमत जंहिं तरह जा फ़ैसिला कया उन यकीनन पंजाब में नून लीग जे वोट बैंक ते असर ज़रूर विधो। हाणे बि जेका सूरत हाल आहे, मुआशी सूरत हाल आहे, IMF जूं जेके डिमांड्स आहिनि, IMF प्रोग्राम में बि वञणो पइजी वेंदो, छा चैलेंजिस हूंदा, छा रिलीफ मौजूदा वज़ीर आज़म जेको आहे उहो ॾेई सघण जी पोज़ीशन में हूंदो न हूंदो? मुआशी हवाले सां कहिड़ा चैलेंजिस आहिनि? ज़ाहिर आहे ख़ुदि नून लीग जी मरियम नवाज़ पंजाब में वॾे वज़ारत आला ते बीठल आहे मनसब ते, हेॾां नून लीग जो शहबाज शरीफ बीठल आहे। नून लीग जी ख़ुदि पार्टी जी साख बि इन हवाले सां सम्झो त दाव ते लॻल आहे त जेतिरो आवाम खे रिलीफ मिलंदो नून लीग जी मक़बूलियत ओतिरो वधंदी। सभिनि मुंहिंजो जेको ज़ाती ख़्यालु इहो आहे त हीउ जेको बीबी जी शहादत खां पोइ जेको चोथों टेन्यर शुरू थियो आहे क़ौमी असेंबली जो, जी उनमें पहिरीं त असांखे लॻो थिए त को सियासत बहितर थींदी, पर सियासत घणी कमज़ोर थी आहे ऐं शायदि ही आख़िरी चांस मूंखे नज़र अचे थो। उहो इन करे नज़र अचे थो त जेकॾहिं हिन दफ़े आख़िरी चांस कंहिंजो नज़र अचे थो? नून लीग सियासी पार्टियुनि जो, छाकाणि त सियासी धुरियूं इन करे वॾा फ़ैसिला नथियूं करे सघनि। हिकु त हू जेको हिमायत अवाम जी ते जेको हुनजो डिपेंडेंसी हुजणु घुरिजे उहा कोन्हे, हू इहो सॼी ऑक्सीजन ॿिए हंधा वठनि थियूं ऐं ज़ाहिर आहे उन्हनि खे वॾा फ़ैसिला नथियूं करे सघनि। हाणे हिन वक़्तु पाकिस्तान में इशू इहो आहे त वॾा फ़ैसिला करण जे लाइ तव्हांखे वॾा कट हणणा पवंदा बजट में, ऐं वॾा कट तव्हां पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोग्राम जा आहिनि, उनमें त ऑलरेडी 2-3 हज़ार अरब जो बजट हुजणु घुरिजे,
उहो त हाणे वञी जेको आहे 700-800 अरब ते बीठो आहे। उन मां को हिन मुल्क में को वॾी तब्दीली नथी अची सघे। अशराफिया खां तव्हां टैक्स कलेक्ट कयो, उहो तव्हां नथा करे सघो। ऐं अहिड़ा तमामु घणा इदारा आहिनि जिन खे टैक्स इस्तिस्ना मिलियल आहे, उहो तव्हां नथा वठी सघो। यानी वफ़ाक़ी हुकूमत इहो जेको डंडो आहे इस्लामाबाद जे चओ तरफ़ घुमाए सघे थी, बाक़ी ॿियो छा कंदी? सो हिते हज़ारे अरब रुपयनि जो मामिलो आहे ऐं ही सियासी पार्टियूं तमामु घणी बहरान जी सूरत में आहिनि ऐं इन वक़्तु मूंखे नथो लॻे त कोई डिलीवर करे सघनि, छाकाणि त IMF वाज़े चयो त बाबा पेंशन बि ख़तमु करियो ऐं वरी टैक्स वधायो, आम पगारदार आहे उन ते वधायो, त जेको इलीट आहे उहो त टैक्स ॾे नथी। सुपर टैक्स PTM हुकूमत लॻायो, जिन वॾियुनि कंपनियुनि ते उहे कोर्ट हली वियूं। हाणे इन सूरत हाल में हुकूमतूं छा कनि? सियासी हुकूमतूं, उन्हनि जे लाइ वॾा चैलेंज आहिनि। सो इहे जेसिताईं इन दायरनि मां नथियूं निकिरनि तेसिताईं को वॾा फ़ैसिला कोन करे सघंदियूं। सो मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे जेसिताईं इहे दायरा नथियूं तोड़नि तेसिताईं हिननि जी सियासी जेका साख आहे उहो तमामु घणी ख़राबु थींदी वेंदी ऐं ज़ाहिर आहे जेतिरी सियासत कमज़ोर थींदी ओतिरियूं ई ॿियूं दुनियूं ताक़तवर थींदियूं ऐं पोइ अल्टीमेटली इहा सूरत हाल हिते बीहंदी। आख़िर नतीजे में माण्हू चवंदा बाबा हे नाकाम थी विया आहिनि, ताक़तवर इदारा चवंदा नाकाम थी विया आहिनि, त पोइ बाक़ी फ़ैसिला करण में वधीक आसानी थी वेंदी। ठीकु। अच्छा रज़ाक, तोड़े जो सदर जो जेको किरदारु आहे उहो ऐवान सदर ताईं महदूद हुजे थो, उन जो ख़ासि मुल्की जेके फ़ैसिला आहिनि आइनी हवाले सां घणो को रोल न आहे सिवाइ कुझु सभिनी से सही करण जे हवाले सां। उन बावजूदि शहबाज शरीफ़ ऐं ज़रदारी जी सदर ऐं बतौर वज़ीर आज़म इक्वेशन कीअं था ॾिसो अॻियां हली? इक्वेशन मुंहिंजो ख़्याल आहे ठीकु हूंदी, कोई एॾी ख़राबु कोन हूंदी, छाकाणि त शहबाज शरीफ़ जी सॼी हुकूमत बीठल ई पीपल्स पार्टी जी हिमायत ते हूंदी ऐं उन हिमायती बुनियादनि ते शहबाज शरीफ़ ज़रदारी साहब सां कतई जेको आहे सो को उन टसल में न ईंदो, न ई ज़रदारी साहब ईंदो। उनजो सबबु इहो आहे त शायदि इन्हनि सियासी धुरियुनि खे इन ॻाल्हि जो इदराक आहे त जेकॾहिं असीं नाकाम थी वियासीं त पोइ इन्हनि जो स्पेस ईंदड़ घणनि सालनि ताईं जेको आहे सो पावर कॉरिडोर में पैदा कोन थी सघंदो। सो इहो हिननि जे लाइ चैलेंज आहे ऐं इहे कोशिशि कंदा त सभिनि खे गॾायूं ऐं मूंखे लॻे ईअं थो त मुमकिन आहे त ईंदड़ ॾींहंनि में PTI खे को रिलीफ मिलणु शुरू थी वञे। जीअं अॼु तव्हां ॾिठो हूंदो त लाहौर में 9 मई जे जेके वाक़िया हुआ उन्हनि जे हमलनि जा जेके हुआ जवाबदार उन्हनि जूं ज़मानतूं थियूं आहिनि। तो ईंदड़ ॾींहंनि में इहो रिलीफ मिलणु शुरू थींदो। ई चाहिनि इहो था त सूरत हाल खे मुफ़ाहिमत ॾांहुं खणी वञे, जी जेका टेंस आहे माहौल में उनखे घटाइजे त मुमकिन आहे को अफ़ाम तफ़हीम ॾांहुं मामिलो हली सघे। वॾी महिरबानी रज़ा खटी साहब, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, सीनियर सहाफ़ी तर्ज़ निगाह रज़ा खटी असां सां गॾु हो। मुल्की सियासी सूरत हाल, हुकूमत साज़ी जा मामला ऐं सभ खां वॾो जेको मुआशी हवाले सां बहरान आहे उन हवाले सां रज़ा खटी जो जेको तर्जुमो हो उहो तव्हां ॿुधो। इन ते अॼोके प्रोग्राम जो वक़्तु मिणे पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।